नाज़रीन, ठारू शाह सां ॻोठ सोनारी जे रहवासी नाबीन ख़ानदान तरफ़ां बुख ऐं बदहाली सबब सरापा एहतजाज बणियल आहिनि। तफ़सीलनि लाइ पेश आहे मोहम्मद जुड़ियल मंगी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं नेशनल प्रेस क्लब ठारू शाह वटि, जिते ठारू शाह सां ॻोठ आहे न्यू सोनारी। उन जे ख़ानदान जा कुझु 10 अफराद जेके नाबीन आहिनि उहे एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त छा उन्हनि सां मामिलो आहे। असां ॻोठ सोनारीअ जा टोटल हिकिड़े ख़ानदान में 14 माण्हू नाबीन आहियूं। असांजो इलाज कराए वञे नंढनि छोकरनि जो ऐं हिन 10-15-20 सालनि जे अंदरि न त ही सोनारी ॻोठ मां नाबीननि जो ॻोठ सॾिबो। असांजी माली मदद कई वञे। इमरान खान खां असांजो मुतालबो आहे ऐं असांजो नए नस्ल जो इलाज कराइनि ऐं बेनज़ीर कार्ड हिक खे बि न आहे, ज़कायत जो कार्ड हिक खे बि न आहे ऐं असांखे रोज़गार जा ज़रिया फराहम कनि। मुतालबो असांजो हल कयो वञे ऐं वज़ीर आज़म खां इहो मुतालबो आहे त असांखे नौकरियूं बि ॾिए। बेनज़ीर कार्ड असांजे घरवारियुनि जा न आहिनि, जेके नाबीन बचड़ा आहिनि असांजा, उन्हनि जो इलाज करायो वञे। असांजो सभु मुतालबा असांजा हल कया वञे। असां खां वज़ीर आज़म साहिबु जेको आहे कुझु बि अॼु ताणी हितां जा जेके बि MP MLA चूंडिजी नुमाइंदा था, पर का बि असां सां हेल्प न कई वई आहे। जीअं त तव्हां हिननि नाबीन ख़ानदाननि जा वीचार ॿुधा। ही नाबीन ख़ानदाननि जो चवणु आहे त असां तक़रीबन हिक ई ख़ानदान में 14 नाबीन आहियूं, जंहिंजी हुकूमत सिंध कंहिं बि क़िस्म जी का बि माली सहायता न कई आहे। कैमरामैन राना अशरफ सां गॾु मोहम्मद जुड़ियल मंगी, मेहरान TV ठारू।